हिक पासे पाकिस्तान क्रिकेट टीम जी भारत में जारी वनडे वर्ल्ड कप में ख़राब कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे रही आहे त ॿिए पासे वरी कप्तान बाबर आज़म जे व्हाट्सएप चैट जो स्क्रीन शॉट मीडिया ते अचण ऐं प्लेयर्स एजेंट सां राब्तनि जे इल्ज़ाम हेठि चीफ सिलेक्टर इंज़माम उल हक जी इस्तीफ़ा खां पोइ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ते छिती तनक़ीद थी रही आहे। कुझु मुबसिरनि पीसीबी मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन ज़का अशरफ खे तमाम सूरत हाल जो ज़िम्मेवार करार ॾेई रहिया आहिनि त कुझु तजिया निगारनि जो इल्ज़ाम आहे त रांदीगरनि जो ध्यानु आलमी कप जी तयारियुनि खां वधीक पंहिंजे कॉन्ट्रैक्ट्स ते खुतल हो। निजी टीवी जे हिक प्रोग्राम दौरान अॻूणे कप्तान अज़हर अली ऐं अॻूणे टेस्ट क्रिकेटर बासित अली बिना इजाज़त मौजूदा कप्तान ऐं बोर्ड जे आला ऑफिसर जी ॻाल्हि ॿोल जो स्क्रीन शॉट ॾेखारण जी मुज़म्मत कई, जॾहिं त आलमी कप में कमेंट्री लाइ मौजूद वक़ार यूनिस बि कावड़ जो इज़हार कयो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ऐं रांदीगरनि विच में मामला इन हद ताईं कीअं पहुता, हिन वीडियो में असां इहो ॼाणण जी कोशिश कंदासीं। वर्ल्ड कप दौरान ई ॾखिण अफ्रीका खां शिकस्त खां पोइ अॻूणे कप्तान राशिद लतीफ़ इंकशाफ कयो हो त मुसलसिल शिकस्तुनि खां पोइ ज़का अशरफ बाबर आज़म जी फोन न खणी रहियो हो, जंहिं ते क्रिकेट हलकनि में थरथलो मची वियो। इन इल्ज़ाम खे ग़लत साबित करण लाइ पहिरियां त पीसीबी जे चेयरमैन ज़का अशरफ खे निजी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾिनो, जंहिंमें हुन चयो त बोर्ड जो सरबराह कंहिंजी फोन जो जवाब नाहे ॾींदो ऐं रांदीगरनि सां राब्तो करणु ॿियनि उहिदेदारनि जो कमु आहे। इंटरव्यू नशर थियण खां पोइ साॻे चैनल ज़रिए पीसीबी जे हिक ऑफिशियल ऐं कप्तान बाबर आज़म विच में थियल मुबैना व्हाट्सएप चैट बि मंज़र आम ते आंदी वई। मुबसिरनि जी राय आहे त हिकु त पीसीबी चेयरमैन जो मेगा इवेंट दौरान टीवी चैनल खे इंटरव्यू ॾियणु मुनासिब न हो, ॿियो त हिक अहिड़ी ॻाल्हि ॿोल जंहिंमें ज़का अशरफ शामिल न हो, इहा मंज़र आम ते आणण बि ग़लत अमल आहे। इन खां अॻु बि ज़का अशरफ वर्ल्ड कप जी मेज़बान मुल्क भारत खे दुश्मन मुल्क चवण ते तनक़ीद जे शिकार रहियो हो, जॾहिं त भारत ख़िलाफ़ मैच खां पहिरीं ज़का अशरफ जी अहमदाबाद में पाकिस्तान क्रिकेट टीम जे रांदीगरनि सां मुलाक़ात ते बि क्रिकेट शौक़ीन मथस ॾमिरियल आहिनि। सोशल मीडिया वापेदारनि जो चवणु आहे त प्रैक्टिस बदिरां बोर्ड जे चेयरमैन सां गैर ज़रूरी गॾिजाणी सबबि पाकिस्तान टीम भारत ख़िलाफ़ सुठो न खेॾी सघी। ज़का अशरफ जे दौर में ई क्रिकेटरनि जा सेंट्रल कॉन्ट्रैक्ट मंज़ूर थिया, पर अञा ताईं कुझु रांदीगरनि तरफ़ां कॉन्ट्रैक्ट्स ते ख़दशनि जो इज़हार कंदे सहीहूं न कयूं वयूं आहिनि। हिक अहिड़े वक़्त में जॾहिं पाकिस्तान टीम वर्ल्ड कप में पंहिंजी बका जी जंग विढ़ी रही आहे, ज़का अशरफ जो क़ाइदे आज़म ट्रॉफी जी चैंपियन टीम जे कप्तान सरफराज़ अहमद सां मुलाक़ात खे बि क्रिकेट हलकनि में सुठी नज़र सां न पियो ॾिठो वञे। सभ खां अहम ॻाल्हि इंज़माम उल हक खे चीफ सिलेक्टर तौरु मुक़ररु कंदड़ बि ज़का अशरफ हो ऐं 3 महीननि खां बि घटि वक़्त में संदसि इस्तीफ़ा बि ज़का अशरफ ई मंज़ूर कई हुई।